बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तईअ में थोड़ो तेल विझी उन में असां कटियल बसर दाग पचण लाइ रखंदासूं। जेसि ताईं बसर जो दाग पचे ओसि ताईं असां टमाटा छिले कटे, सावा मिर्च बि कटे ऐं थूम कुटे रखंदासूं। जॾहिं बसर खे हल्को दाग अचे, गुलाबी थी वञनि त पोइ उन में शामिलु कंदासूं पिठल धाणा, लूणु, ॻाढ़ा मिर्च हेड ऐं थोड़ो गरम मसालो। थोड़ो मसालनि खे तेल में भुञी शामिलु कंदासूं टमाटो, थूम कुटियल ऐं साओ मिर्च। चङी तरह टमाटे खे ॻारींदासूं तेल में। जॾहिं टमाटो तेल ते अची वञे ऐं ॻरी वञे त उन में शामिलु कंदासूं राहां, जंहिंखे चवरा बि चइबा आहिनि। ही चवरा असां उॿारे रखिया आहिनि। जॾहिं चङी तरह टमाटे में भुॼी वञनि इहे राहां त थोड़ो पाणी विझी असां इन खे रधण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं राहां चङी तरह ॻरी वञनि ऐं थोड़ी रस घाटी थिए ऐं तेल ते अचे त मथां सावा धाणा बुरके लाहे वठंदासूं प्यालीअ में। तयारु आहिनि असांजा मज़ेदार राहां, जंहिंखे राहनि जी भाॼी बि चइबो आहे। खाइण में लाजवाब ऐं सभिनी दालियुनि जो बादशाह। जी हा, असांजे घर में त इन खे दालियुनि जो बादशाह चइबो आहे।